असांखे ऐं असांजे हिन मुस्तक़बिल जे मेमारनि खे जदीद टेक्नोलॉजी सां गॾु हलणो पवंदो। जेकॾहिं असां जदीद दुनिया सां गॾु न हलंदासीं त असां कॾहिं बि तरक़ी करे न सघंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हालानी भरिसां अंगूठ परियो दुनिया में सूफ़ी इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जी तरफ़ां रोबोटिक्स ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी लॻायल शागिर्दनि तरफ़ां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स वारे मेले वारी तक़रीब खे डायरेक्टर सूफ़ी इंस्टीट्यूट काशिफ रज़ा तुनियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो। हुन चयो त सिंध जी ॿारहाड़ी जा शागिर्द जदीद दुनिया खां अणवाक़िफ़ न आहिनि। जिथे दुनिया जदीद रोबोट, जदीद रिमोट ते कारूं, शहरनि अंदर स्मार्ट डस्टबिन, वेदर स्टेट्स ऐं फेस रिकग्नाइज़ेशन तैयार करे दुनिया खे हैरत में विझनि था, उते ई असांजे स्कूलनि जा होनहार शागिर्द पंहिंजे महिनत इल्म ॾाह सां ज़हनी ओसर ॾेखारींदे तव्हां असां साम्हूं मथीं शयूं आर्टिफिशियल तैयार करे हैरत में विझी छॾियो आहे। इन मौके ते मलेशिया खां तालीम हासिल करे ईंदड़ नौजवान आकिब रज़ा तुनियो ऐं हिन इदारे जे हेड बशीर अहमद तुनियो ॿुधायो त असांजे सिंध जे शागिर्दनि न्याणियुनि में कमाल जो टैलेंट मौजूद आहे, पर उनखे उजागर करण लाइ अहिड़ो माहौल तैयार करे ॾियण जी ज़रूरत आहे। सिंध जे ॿारनि जे ॿार मथां सख़्त महिनत करण जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ तालीम याफ़्ता ऐं शागिर्दनि सां मोहबत कंदड़ हिकु सुठे इदारे ऐं महिनतकश उस्ताद जी ज़रूरत आहे, जेके इन ॿारनि जे ज़हनी ओसर करे हिननि में ख़ुदि एतमादी वारो जज़्बो पैदा करे पंहिंजे पेरनि ते बीहारे हिकु नओं ऐं जदीद मुआशिरो जोड़े सघनि। इन मौके ते शागिर्दनि टेबला पेश कया ऐं वधि में वधि दाद हासिल कयो। हिन वक़्तु आउं हालानी भरिसां ॻोठ पीर तुनियो में मौजूदु आहियां, जिथे सूफ़ी इंस्टीट्यूट टेक्नोलॉजी जे तरफ़ खां ॿारनि जे ज़हनी ओसर जे लाइ हिकु साइंसी मेलो लॻायो वियो आहे। अचो त उन मेले में मेले में जेको आहे सो उस्तादनि ऐं शागिर्दनि खां पुछूं त हुननि जी कहिड़ी इंस्टीट्यूट आहे ऐं हिननि छा छा हिन जदीद दौर सां पंहिंजो पाण खे मिलाइण लाइ कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं आहिनि। जहिड़ा बि आहियूं सरकार आहियूं ए ख़त्म रसूल मौलाए कुल ए ख़त्म रसूल मौलाए कुल हाज़िर जो बिता आहियूं जो कुछ भी आहियूं जहिड़ा भी आहियूं सरकार जायूं ए ख़त्म रसूल मौलाए कुल। My name is Fatma. My class is Kenya. I am today present to IoT Smart Weather Station. Smart Weather Station will show our weather, so we can not present here in the place district, but we can see the weather in the mobile. Assalamualaikum everyone. ये तो मुझे नालो अब्दुल समद तो है मां सूफी इंस्टीट्यूट साइंस एंड टेक्नोलॉजी में आंद्रा मौजूद आया। मां ता तो बुझाया कि कीअं सा छा ठायो आहे। सा IoT बेस्ड होम ऑटोमेटेड ठायो आहे। जीअं असां माना इन में माइक्रो कंट्रोलर यूज़ कयो आहे, बोर्ड यूज़ कयो आहे, वायर्स ऐं रिले यूज़ कयो आहे। इन में असां किथां माना मोबाइल ते कंट्रोल करे सघूं था बल्ब खे, त असां माना कीअं कंट्रोल करे सघूं था। माना असां मोबाइल ते ऑन कंदासीं त बल्ब ऑन थींदा ऐं ऑफ कंदासीं त ऑफ थींदा। ऐं हिन में हिकिड़ी सिक्योरिटी बि आहे, माना असां कॾहिं घर जो ॿाहिरि था हली वञूं त पोइ असां माना ऑन या ऑफ कंदासीं त माना चोरी जो ख़तरो घटि थींदो। माण्हू सम्झंदा त माना हिते घर में को माना मौजूदु आहे। सबक़तुल आहे असां स्मार्ट डस्टबिन ठाहियो आहे, जंहिंमें असां अल्ट्रासोनिक सेंसर यूज़ कयो आहे ऐं माइक्रो कंट्रोलर आर्डिनो यूनो ऐं सर्वो मोटर यूज़ कयो आहे। My name is Mehbul Tunu. I study in class 9 and I am from Tunawakasha. I made a buzzwire game and the unique project is the breadboard and buzzer and a cell. If we try when the wire touches other wire,
and the game is over. हिन ठाहिण जो असांजो मक़सदु आहे त हिन में माना ऑटोमेटिकली खुली वेंदो ऐं गंद किचिरो विझिबे जीअं असां हथ था खोलींदा आहियूं त हथ में गंद किचिरो लॻी वेंदो आहे ऐं जरासीम बि लॻंदा आहिनि ऐं हीअ ऑटोमेटिक खुलंदो त हिन खां जरासीम बि न फैलजंदा। Assalamualaikum, my name is Dona and I study in class 8 and जेको असां खयो आहे हिकु गेम आहे जेकी हिन नालो आहे नंबरिंग गेसिंग गेम जेके असांजे ब्रेन खे बि एक्टिव थी करे ऐं जेको असांखे मुसलसल जेका नंबर आहिनि असांखे नंबर वारा असांखे ॻोल्हणा पवंदा ऐं हिन में जेका ॿार असांजा जेको गेसिंग जेका महिमान आया आहिनि उहे ॿार जीअं बोर न थियनि त असां उहा लाइ गेम ठाही आहे ॿार हुन में एक्टिव थी रहंदा। अॼु असां ॻोठ परियोजना में हिकु AI ऐं रोबोटिक्स जो मेलो सजायो आहे जिते ॿारनि खे एडवांस लेवल जी तयारी कराई थी वञे रोबोट सेखारिया था वञनि रोबोटिक्स मॉडल पेश कया आहिनि। असां दुनिया खे इहो ॿुधाइण था चाहियूं त सिंधी पहिरियां बि रिच कल्चर आहे उन्हनि पीतो ईजाद करे दुनिया खे हिकु वॾी तेज़ी ॾेई छॾी ऐं हिकु दुनिया में इनकलाब बर्पा करे छॾियो। अॼु बि असांजा नौजवान तयारु आहिनि हिन दुनिया सां कुलो कुले मिलाइण में ऐं नयूं शयूं ईजाद करण में। हिन नयूं शयूं ईजाद कयूं आहिनि इहो साबित कयो आहे त सिंधी बहितर परफॉर्म करे सघनि था पर असांखे सहूलियत जी कमी आहे। सर हाकिम जेको मलेशिया मां AI ऐं रोबोटिक्स में कमु करे आयो आहे उहो हिते फ्री ऑफ कास्ट पढ़ाए थो त जीअं असांजे ॻोठ जे ॿारनि में अवेयरनेस अचे ऐं असांजा ॿार बि ॿाहिरि मुल्क ताईं पुॼनि ऐं नयूं शयूं ईजाद कनि। पहिरियां बि उन्हनि ईजाद कयूं आहिनि सिर्फ़ु हिननि खे माहौल प्रोवाइड कयो आहे ऐं मां ॿियनि खे बि इहो चवंदुमि स्कूलनि में अहिड़ा क़िस्म जा प्रोग्राम कया वञनि जीअं वधि खां वधि ॿारनि में अवेयरनेस। मां गवर्नमेंट हाई स्कूल टिंगा प्रकाश में टीचर आहियां ऐं 21वीं सदी आहे AI जी रोबोटिक्स जी जेनेटिक्स जी युवल नू हरारे पंहिंजी किताब में लिखियो आहे 21 लेसन फॉर 21st सेंचुरी। ये सेंचुरी सॼी आहे AI जी ऐं रोबोटिक्स जी। सो हिन इदारे में जहिड़े नमूने शागिर्दनि से काशिदा जी गाइडेंस में साहब गाइडेंस में कमु कयो आहे इहे सभु दोस्त जस लहण ऐं हिन मां असां प्रूफ था कयूं त सिंधी असां कंहिं बि फील्ड में पोइते कोन को सिर्फ़ु असांखे गाइडेंस मिले सपोर्ट मिले ऐं असांखे फाइनेंशियली असांखे सपोर्ट मिले गवर्नमेंट तरफ़ां कुझु जेके आहिनि मूंखे हज़ारात माण्हू हूंदा आहिनि त असां वंडर्स करे सघूं था सिंध जो पाकिस्तान नालो रोशन करे सघूं था। बेहतरीन कमु आहे ऐं ख़ासि तौर ते हीअ साइंसनि जो कमु ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे साइंस जी दुनिया में ऐं साइंस सां गॾु हलणु पोइ हीअ तमामु बहितरीनु कमु कयो आहे ख़ासि तौर सां ऐं ॾाढा ख़ुशि आहियूं ॿारनि में अवेयरनेस आई आहे ऐं ॿारनि में तकलीफ़ी सलाहियतूं उजागर थी तो असां शुक्रगुज़ार आहियूं ऐं ॾाढा ख़ुशि आहियूं। मेले में शरीक सभिनी उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुनजो इहो ई चवणु आहे त हिन जदीद दौर में ऐं जदीद टेक्नोलॉजीअ जे दौर में असांजी जेको आहे सो तरक़ी सिंध जे माण्हुनि जी तरक़ी तमामु अहम ऐं ज़रूरी आहे ज़रूरत बणिजी वई आहे ऐं असां कंहिं बि हवाले सां पोइते रहणु नथा चाहियूं पर हिन असां ॿहिराड़ीअ जे हिन स्कूल में हिन इंस्टीट्यूट में असां जेको कमु कयो आहे उहो इंतिहाई जेको आहे सो असां हिन में पुरज़म आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असां सिंध खे ऐं ॿाहिरनि मुल्कनि खे ॾेखारणु था चाहियूं त सिंध में टैलेंट मौजूदु आहे सिंध जे शागिर्दनि में टैलेंट मौजूदु आहे सिंध जे उस्तादनि में टैलेंट मौजूदु आहे जेके पंहिंजे हिन शागिर्दनि खे ऐं हिन ॿहिराड़ीअ जे स्कूलनि खे पहुचाए था ज़हनी तौर ते जिस्मानी तौर ते तयारु करे आला ऐवान ताईं पहुचाए सघनि था ऐं मुल्क में सुठो पंहिंजो नालो कमाए सघनि था। जी।